बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में कोरोना जा 3 नवां केस ज़ाहिर, अंग 364 थी वियो। मुतासिरनि में बैंक जा 7 मुलाज़िम, 3 पुलिस एहलकार ऐं गड़ी खैरो सिविल अस्पताल जा 7 मुलाज़िम भी शामिल। DC जैकबाबाद गज़नफर अली कादरी जे हुकुम ते 14 ॾींहं लाइ बैंक अल हबीब सील। फोकल पर्सन डॉक्टर वकार डहर जी तस्दीक। जैकबाबाद में इंसानियत के लॼाईंदड़ वाक़ियो पेश, पानी भरण लाइ वींदड़ 18 वरियनि जी मस्तानी नारी जी मुबैना लॼ लुटी वई, केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार। सिविल लाइन थाणे जी हद अलाहाबाद कॉलोनी वासण 18 वरियनि जी मस्तानी नारी राबिया सां जवाबदार सज्जाद जमाली नशो ॾेई 2 कलाकनि ताईं ज़बरदस्ती हवस जो निशानो बणाए लॼ लुटी। SHO सिविल लाइन मौजिब मुतासिरा नारी जे चाचे अल्लाह बख्श जी फरियाद ते केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में वडेरे पारां 7 वरियनि जी मासूम ॿारड़ी खां जबरी पोरियो कराइण जो इंकशाफ। मासूम ॿारड़ी कम खां तंग थी पुलिस वटि पहुची वई। ॿारड़ी मौजिब वडेरो शोएब खोसो ऐं संदसि ज़ाल घर जो समूरो कमु कराईंदा आहिनि ऐं रोज़ तशद्दुद कंदा आहिनि ऐं दड़का ॾींदा आहिनि। रमज़ान शरीफ़ खां हिन महल ताईं घर न वञी सघी आहियां। महाना 1500 रुपयनि एवज़ माउ ज़बरदस्ती वडेरे जे घर में छॾे वई आहे। ॿिए पासे SHO सिटी लियाकत लाशारी नींगरी खे मैजिस्ट्रेट वटि पेश करण बजाए रिश्वत एवज़ बाअसर वडेरे हवाले करे छॾियो। चाइल्ड प्रोटेक्शन जे इदारे जे ऑफिसर सज्जाद अहमद लोलाई जो चवणु हो त ॿारनि खां जबरी पोरियो वठणु ॾोह आहे, बिना कंहिं कानूनी कार्रवाई जे ॿारड़ी जे वारिसनि या वडेरे हवाले नथो करे सघिजे। जैकबाबाद में वैक्सीनेटर्स पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। DHO ऑफिस में ज़िले जे सभिनी वैक्सीनेटर्स कम बंदि करे एहतजाज में शिरकत करे वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन जे ज़िलई सदर अब्दुल खालिक जखरानी जी अॻवानी में एहतजाज कयो। वैक्सीनेटर्स जो चवणु हो त पूरी सिंध में 58 गावी वैक्सीनेटर्स खे रहियल मराहतूं ऐं रेगुलर थियण जो नोटिफिकेशन जारी न करण समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ वैक्सीनेशन जे कम जो बाइकाट रहंदो। बाहू खोसो वेझो ॻोठ इसरार अहमद खोसो में पाणी जे मामले तां जखराणी ऐं मरेटा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। जखराणी बिरादरी जे माण्हुनि पारां क्वाडिन लठिन ऐं सिरोटनि जो आज़ादाणो इस्तेमाल। मरेटा बिरादरी जी 6 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी, तालका ठुल अस्पताल मुंतकिल। सहूलतूं न हुअण सबब ज़ख़्मी तड़पंदा रहिया। बाहू खोसो पुलिस मूजिब झेड़ो पाणी जे वारे तां थियो। फरियादी पहुचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। ठुल में SOPs खे नज़रअंदाज कंदे मालपीड़ी हलाइण तां ठुल पुलिस जी मालपीड़ी ते चढ़ाई। वापारियुनि ऐं मालवंद माण्हुनि में भाॼ, 8 ॼणा गिरफ़्तार। लॉकडाउन जी भंजकड़ी करण जो केस दाख़िल। पुलिस 32 ढोरनि मथां बि 550 जी कार्रवाई कंदे ढक हवाले करे छॾी। ठुल में सरकारी ज़मीन तां खोसनि ऐं बंगलाणियुनि में छिकताण, हिक ॿिए मथां इल्ज़ाम। ख़ादिम खोसो मूजिब बंगलाणी बिरादरी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। ॿिए पासे जमालदीन बंगलाणी प्रेस क्लब पहुची वज़ाहत ॾींदे चयो त इहा सरकारी ज़मीन आहे जेका असीं लीज़ कराई आहे। ख़ादिम खोसो असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए नाजाइज़ी करे रहियो आहे। करीम बख्श थाणे जो जमादार ताज मोहम्मद खोसो कुझु अरसो बीमार रहण बाद लाॾाणो करे वियो। मटियारी में बाअसरनि पारां नौजवान ज़ुबैर सूमरो सां मुबैना बदफैली जी कोशिश दौरान मज़ामत ते संदसि गलो कपे ज़ख़्मी करण वारे वाक़िए ख़िलाफ़ मटियारी में सिविल सोसाइटी, क़ौम परस्त जमातुनि, मज़हबी जमातुनि, मेमण इत्तेहाद, सूमरा इत्तेहाद, वकील बिरादरी, पीपल्स यूथ ऐं शहरियुनि पारां ज़ुबैर सूमरो जे वालिद सलीम सूमरो, पीर अली शेर सरहंदी, अली मोहम्मद सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त मटियारी जे अॻूणे तालका नाज़िम जे पुट मुख्य जवाबदार पीर फज़ल हाशमी समेत चइनी जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। होॾां मसू भुरगड़ी में बि ज़ुबैर सूमरो सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ आकाश मला, मंठार पांवर, MA दर्स, अज़हर सूफ़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। ॿिए पासे एहतजाज बाद मटियारी पुलिस केस में ॼाणायल 6 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मीडिया आॾो पेश करे छॾियो। DSP मटियारी शाहनवाज़ मेमण, SHO मटियारी एजाज सूमरो ऐं CIA इंचार्ज ज़ुल्फ़कार लाशारी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया खे ॿुधायो त अॼु सुबुह हैदराबाद मां 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं बाक़ी 1 जवाबदार खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जवाबदारनि खे बाअसरनि जी हिमायत हासिल आहे पर को बि कानून खां मथां हो न आहे, खेनि जल्द अंजाम ताईं पहुचायो वेंदो। सखर में खोसा बिरादरी पारां ॻोठ सिंगार खोसो में जामशरू पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खोसा बिरादरी जे माण्हुनि इरफान अली खोसो, हाजी शमसुद्दीन खोसो, ख़ादिम खोसो, मोहम्मद नवाज़ खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त जामशरू पुलिस पारां औरतुनि, मासूम ॿारनि ऐं ज़ईफ़नि मथां वहशाणो तशद्दुद करे संदनि घरनि खे पट कयो वियो। औरतुनि ऐं मर्दनि ते कूड़ा केस दाख़िल करे जेल उमाणियो वियो। हुननि IG सिंध खां घुर कई त SSP अमजद शेख समेत कार्रवाई में मुलविस सभिनी पुलिस ऑफिसरनि खे मुअतल करे सज़ाऊं ॾेई मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे।
खिपरो में सिंधी शागिर्द तहरीक पारां मरकज़ी अॻवान आसिफ मरी जी अॻवानी में ऑनलाइन क्लासेस शुरू न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्द अॻवाननि जो चवणु हो त पहिरीं जून खां बिना सहूलतनि जे शुरू कयल ऑनलाइन क्लास शागिर्दनि लाइ कंहिं बि सूरत में काराइता साबित न थी सघिया आहिनि। ॾूराहिन इलाइक़नि में रहंदड़ शागिर्दनि वटि सहूलतूं न आहिनि, जंहिं सबबु हू ऑनलाइन क्लासिस खां महरूम आहिनि। हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त समूरनि शागिर्दनि खे फीस मुआफ़ करे शागिर्दनि खे रिलीफ फराहम कयो। सखर में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टर्स, पैरामेडिकल अमले ऐं नर्सनि पारां मुतालिबनि जी मंजता लाइ बाहि ते कारियूं पटियूं ॿधी डॉक्टर अब्दुल मजीद जतोई, डॉक्टर साजिद हुसैन सूमरो, डॉक्टर अब्दुल हमीद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में 2 कलाक टोकन हड़ताल कई वई। मटियारी ज़िला काउंसिल जो बजट इजलास मखदूम फ़ख्र ज़मां जी सदारत है डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में थी गुज़रियो। 16 करोड़ 64,04,000 रुपयनि जो टैक्स फ्री बजट पेश। चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी मखदूम फ़ख्र ज़मां जो चवणु हो त वफ़ाक़ पारां अवाम दुश्मन बजट पेश कई वई आहे, पर सिंध हुकूमत मटियारी ज़िला काउंसिल अवामी बजट पेश कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA मोहम्मद बख्श महर जे तक खानपुर महर जे ॻोठ थरियो मलिक में वाह खे पुल न हुअण सबबि ॻोठाणा वाह झागे लाश खणण ते मजबूर। पुल न हुअण सबबि पाणी मां गुज़रणो पवंदो आहे, जंहिं सबबि असांजे मासूम ॿारनि जूं हयातियूं बि दाव ते लॻल आहिनि, जॾहिं त मजबूरी सबबि लाश बि पाणी मां गुज़ारणो पवे थो। ॻोठाणनि जी दाव। हेडलाइंस। मटियारी में नौजवान ज़ुबैर सूमरो सां पेश आयल वाक़े बाबति मटियारी वासियुनि जा कहिड़ा वीचार आहिनि, तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली फैज़ान ख़ासि खैली। असां पंहिंजो हिन एहतजाज में सभिनी दोस्तनि खे ख़ासि करे हितां जी मीडिया खे, सिविल सोसाइटी खे सलाम था पेश कयूं। ॾुखिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू खे तव्हां तशदुद बि करियो, वरी हुन ज़िना बि करियो ऐं वरी पुलिस ॾे पेश नथा थियो। हाणे तजवीज़ इहा असां जवाबदारनि खे इहे ॾींदासीं त महिरबानी करे पहिरीं पुलिस जे हवाले थियो, पोइ जेल कोर्ट में अची पंहिंजो ट्रायल पेश करियो। अगरि तव्हां सही आहियो त तव्हां पाणी इज़त बाइज़त भरी थी न, अगरि तव्हां गुनाह कयो आहे त तव्हां पंहिंजे हक़ जी सज़ा मिलंदी। मक़सदु सिधो सो आहे त जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिननि जो जेको ज़ालिमनि जेको कमु कयो आहे, तव्हां ॾिसो त मासूम ॿार सां जेको ज़्यादती हेॾी सारी थी आहे, उनजी असीं पर्ज़ ज़ोर मज़म्मत था करियूं त सूमरा बिरादरीअ सां जेका हीअ जेको थियो आहे वाक़ियो, उहो तमामु ग़लति थियो आहे। जेके माण्हू हिन में मुलवस आहिनि, जेके बि हिननि जा हमदर्द आहिनि, उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे त हुननि खे शेल्टर ॾियो वेठा आहिनि। जेको वाक़ियो ज़ुबैर सूमरे सां पेश आयो आहे, उनखे जेको ज़ुल्म ॾाढ ऐं ज़्यादती करे ऐं उनखे जेको हवस जो निशानो बणायो वियो आहे, त इहो हिकिड़ो इंतिहाई जेको आहे सो मुज़म्मत जोॻो अमल आहे ऐं असां उनजी मुज़म्मत कयूं था। अॼोको हीउ एहतजाजी मुज़ाहिरो इन मद में आहे त इन में जेके धुरियूं मुलविस आहिनि, उन्हनि खे इबरतनाक सज़ा जेका आहे सा ॾियारी वञे, त आईंदे को बि जेको आहे सो माण्हू अहिड़े क़िस्म जी हरकत न करे सघे। जेका ज़्यादती थी आहे, इन्हनि वाशियुनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाइणु खपे। जेकॾहिं न त असां सम्झंदासीं त मटियारी में के अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके कानून खां बि मथां आहिनि। इन्हनि माण्हुनि खे अहिड़ी सज़ा मिलणु खपे जो सुभाणे कंहिं ज़ालिम ऐं जाबिर ऐं वॾेरे जो पुटु कंहिं ग़रीब जे इज़त में हथु न विझी सघे। ज़ुबैर सूमरे खे हिकु जानवर वांगुरु ज़बह कयो वियो आहे, उन ते ज़्यादती कई वई आहे। अहिड़ा केस असांखे 3-4 ॿिया बि ॿुधिजनि पिया, पर सियासी बुनियाद ते, पीरी मुरीदी जे बुनियाद ते उन्हनि खे दफ़न कयो वियो आहे। पर हीउ अॼु जो केस वाहको थियो आहे ऐं छो इन जवाबदार खे 3 ॾींहं गुज़रण खां पोइ बि गिरफ़्तार न कयो वियो आहे, इन जे पोयां कहिड़ा हथ आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वञे। इन गुज़रियल ॾींहुं जेको ज़ुबैर सूमरे सां जेको ज़्यादती करे उनजो गलो कपियो वियो, जेके बासर माण्हू आहिनि जिन में पीर फज़ल हाशमी, वसीम बाबलो ऐं जेको आहे शाज़ू ख़ासकेली, उन्हनि जे पारां जेको आहे मुज़ामत उनजो गलो कपियो वियो, जंहिंखां पोइ उनजी गिरफ़्तारियुनि जे ख़िलाफ़ जेको आहे मटियारी सरापा एहतजाज आहे, जिन में सियासी, समाजी, सिविल सोसाइटी जी वॾी तादाद हिते मौजूदु आहे। सभई माण्हू मटियारी जा शहरी अॼु रोडनि ते निकिरी आया आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेको आहे 3 ॾींहं गुज़री वञण खां बावजूदि जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं ही गिरफ़्तार न थिया आहिनि त असांजो एहतजाजी जो जेको दाइरो आहे उहो वसी कंदासीं। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, जेकब न्यूज़ मटियारी। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।